नाज़रीन, दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त केपीके जे नए वज़ीर आला जो माज़ी रियासत मुख़ालिफ़ रहियो आहे। हाणे ॾिसणो पवंदो त वज़ीर आला बणजण खां पोइ उन जो रवैयो कहिड़ो हूंदो। उहो वक़्तु ॿुधाईंदो त हू प्रो पाकिस्तान रवैयो अपनाए थो या तंग नज़रिए सां कमु वठंदो। मीडिया सां ॻाल्हाईंदे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त अलाह न करे अफ़गानिस्तान सां छिकताण वधी वञे। चाहियूं था त अफ़गानिस्तान सां लाॻापा बहितर थियनि। ख़्वाजा आसिफ जो चवणु हो त अफ़गानिस्तान असांजी शिकायतनि जो अज़ालो करे हर रियासत खे पंहिंजा लाॻापा रखण जो हक़ आहे, पर अफ़सोस त अफ़गानिस्तान जी सरज़मीन मां पाकिस्तान में दहशतगर्दी कई पई वञे। नाज़रीन, असां वांगुरु हिकु भेरो ॿीहर ॿुधाए रहिया आहियूं त दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त केपीके जे नए वज़ीर आला जो माज़ी रियासत मुख़ालिफ़ रहियो आहे। हाणे ॾिसणो पवंदो त वज़ीर आला बणजण खां पोइ उन जो रवैयो कहिड़ो हूंदो। उहो वक़्तु ॿुधाईंदो त हू प्रो पाकिस्तान रवैयो अपनाए थो या तंग नज़रिए सां कमु वठंदो। मीडिया सां ॻाल्हाईंदे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त अलाह न करे अफ़गानिस्तान सां छिकताण वधी वञे। चाहियूं था त अफ़गानिस्तान सां लाॻापा बहितर थियनि। ख़्वाजा आसिफ जो चवणु हो त अफ़गानिस्तान असांजी शिकायतनि जो अज़ालो करे हर रियासत खे पंहिंजा लाॻापा रखण जो हक़ आहे, पर अफ़सोस त अफ़गानिस्तान जी सरज़मीन मां पाकिस्तान में दहशतगर्दी कई पई वञे।